ॾखण में सूफ़ी फ़क़ीर महफ़ूज़ रहमान ॾखण जी ॿीं वरसी मल्हाई वई। रिपोर्ट करियो आहे शकील धारे जो। ॾखण जे सूफ़ी फ़क़ीर महफ़ूज़ रहमान ॾखण जी ॿीं वरसी मल्हाई वई। वरसी तक़रीब सूफ़ी सतारी मंज़िल ॾखण ते मुनक़द कई वई। वरसी तक़रीब में मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि शिरकत कई, जॾहिं त वरसीअ में सूफ़ी रागी इरफ़ान अली, मोहम्मद मूसा, फ़क़ीर मजीद सियाल सुफ़ियाना कलाम चई संदसि खे भेटा पेश कई। उन मौक़े ते दरगाह इमाम दीन ॾखण जे गादी नशीन इज़हार ॾखण, दिलावर ख़ान ॾखण, फ़िदा हुसैन ऐं ॿियनि वरसी तक़रीब में शरीक महिमाननि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त चाचा साईं जन हर दिल अज़ीज़ शख़्सियत हुया ऐं जेको आहे उन विछोड़े खे हाणे असांजे ॿी वरसी मल्हायूं। अॼु जेको मेड़ाक थियो आहे उन्हनि जे मुताबिक़ कयूं था। जेके बि चाचा जा दोस्त अहबाब आहे मोहबती फ़ुकरा सभिनी खे सॾींदा आहियूं। पोइ उन यादगीरीअ में कलाम चवंदा आहियूं, समाज महफ़िल थींदी आहे। चाचा साईं जी सॼी ज़िंदगी जेका आहे सा बाबा जन सां गॾु तसौफ़ ते ऐं उनजे प्रचार ते गुज़री ऐं सूफ़ियाने अंदाज़ में जेको असांजो हिकिड़ो रिवायत आहे उन में जेको पैगाम इश्क़ जो, मोहब्बत जो, प्यार जो उहो पखिड़ींदा रहिया। अञा अॼु असां सभु जे गॾु थिया उन्हनि जे ॿी वरसीअ ते उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ त जीअं उन्हनि जी यादि खे ताज़ो कयो वञे ऐं उन पैगाम खे ॿीहर हिकिड़ो आम कयो वञे। शख़्सियत में खोड़ सारा रूप हुया ऐं सभ खां वॾे में वॾो मुंहिंजी नज़र में जेकी उनजी शख़्सियत हुई त इंसान परस्त हुयो, इंसान सां मोहबत कंदो हुयो। इंसानियत जी प्रचार मां सम्झां थो हर को कोन थो करे सघे। अहिड़ा शख़्सियतूं सदियुनि में पैदा थींदियूं आहिनि जंहिंजो ख़्यालु कॾहिं भरिजी नथो सघे। अहिड़ी पहिरियूं शख़्सियतूं हमेशह यादि ईंदियूं ऐं उन्हनि जा ॾिहाड़ा पिया मल्हाइबा। अॼु फ़क़ीर साहिब जन जी ॿी वरसी आहे, उन जे लाइ असां वटि लफ़्ज़ कोन्हनि के त असां बयानु कयूं। हुन सूफ़ी रंग में बि पाण मल्हायो, सियासी रंग में बि पाण मल्हायो हुयो। सदाईं असां गॾु हूंदो, वैराग में, दरगाहुनि ते, आस्थाननि ते अॼु जी कमी पेश पई थिए जेको आहे सो असांजो हिकिड़ो पहिरीं प्यारो मौसम हुयो। अवां वरसी तक़रीब में शरीक सूफ़ी फ़क़ीर महफ़ूज़ रहमान ॾखण जे वारसनि ऐं महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणो हो त सूफ़ी फ़क़ीर महफ़ूज़ रहमान ॾखण जी समूरी ज़िंदगी इंसानियत जी ख़िदमतुनि में गुज़री। शकील धारे जो, आवाज़ टीवी न्यूज़ ॾखण।